बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद करियूं था तो तव्हां बिल्कुलु ठीक ठाक हूंदा, चाकनि चङा भला हूंदा, बिल्कुलु बहारनि में हूंदा। असांजो हमेशह अवां सभिनी ॿुधंदड़नि जे लाइ ॾिसंदड़नि जे लाइ इहे दुआऊं हूंदियूं आहिनि त शाल अल्लाह पाक अव्हांखे रखे पंहिंजे हिफ्ज़ो अमान में, आमीन। दोस्तों, हिकिड़ो नौजवान छोकिरो मस्जिद में दाख़िल थियो, ॾिठईं त हिकिड़ो माण्हू वेठो आहे जेको मोबाइल ते वेठो कुझु चैट करे पियो। ॾाढी हैरानी थी हिनखे त मस्जिद जो तक़दुस पामाल। थोरो अॻिते वियो मस्जिद में त ॾिठईं त हिकिड़ो ॿियो हमरा वेठो आहे, उहो मोबाइल ते वेठो थो ॻाल्हाए, कचहरी पियो थो करे। जीअं मस्जिद में थोरो अंदरि विरांडे में दाख़िल थियो त ॾिठईं त 4-5 छोकिरा वेठा आहिनि, तालिब वेठा आहिनि, जेकी वेठा मोबाइल ते गेमियूं था खेॾनि। हिनखे अञा हैरानी बि थी, थोरी कावड़ बि आयसि। अंदरि मस्जिद में वियो त 4-5 ॿिया माण्हू वेठा हुया, उहे मुल्क जी सियासत ते वेठा ॻाल्हाइनि पिया ऐं मुख़्तलिफ़ कचहरियूं हलनि पियूं। इहो तां मोटियो, वियो इमाम साहब जे हुजरे जो वञी दरवाज़ो खड़काईं। इमाम साहब ॿाहिरि निकितो त जी अदा हुकुम कयो। चईं मां मस्जिद में वियो आहियां अंदरि त छोकिरा गेम था वेठा मोबाइल ते खेॾनि, हू सियासत ते वेठा बहस था कनि, को माण्हू मोबाइल ते वेठो चैट थो करे, को मोबाइल ते वेठो ॻाल्हाए थो। हीअ त मस्जिद जो तक़दुस ई हिननि पामाल करे छॾियो। साईं, अॼु खां वठी मां हिन मस्जिद में ईंदुसि ई कोन। इमाम साहब चयोसि, अच्छा तव्हां इहो फ़ैसिलो करे चुका आहियो? चईं, हा साईं, मां इहो फ़ैसिलो करे चुको आहियां, मां घर नमाज़ पढ़ंदुसि, उहो बहितर आहे, मां मस्जिद में न ईंदुमि नमाज़ पढ़णु। त इमाम साहब हुनखे चयो त अच्छा ठीकु आहे, तव्हां हाणे फ़ैसिलो करे चुका आहियो त तव्हांजी मर्ज़ी, तव्हां भले घर में नमाज़ पढ़ो। हिकिड़ो मुंहिंजो वेंदे वेंदे कमु कई वेंदो, मां अर्ज़ु कयां तव्हांखे। हा साईं, हुकुम कयो। मौलवी साहब जेको इमाम मस्जिद हुयो, अंदरि हुजरे में वियो ऐं हुजरे मां हिकिड़ी खीर जी बोतल बि खणी आयो, हिकिड़ो गिलास बि खणी आयो। उन छोकिरे खे चईं, बाबा हीउ गिलास झलिजो। गिलास फुल किनारनि ताईं उन में खीर भरियईं, ॿिए हथ में उनखे हीअ बोतल ॾिनई। चईं, बाबा हीअ वठो। तॾहिं हुन हिकिड़े हथ ते खीर जो गिलास रखियो, ॿिए हथ में खीर जी बोतल उनखे पकड़ाई त उनखे चईं त इहो तव्हां आख़िरी मुंहिंजो कमु कंदा वञो, तव्हां हीअ महिरबानी करे हिकिड़ो तव्हां मस्जिद जो पूरो राउंड लॻाए अचो, पर हिन गिलास मंझां खीर जो हिकिड़ो कतिरो बि किरणु न घुरिजे। चई, साईं इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, मां करे थो अचां, का ॻाल्हि कोन्हे का। हू वियो ऐं मस्जिद जो चौधारी चकर लॻाए आयो ऐं 4-5 मिंट उनखे लॻी विया, वॾी मस्जिद हुई। जीअं चकर पूरो करे ऐं इमाम साहब वटि पहुतो ऐं इमाम साहब खे ॾिनई। इमाम साहब ॾिठो त वाक़ई हिन मंझां गिलास मंझां को कतिरो बि किरियो न आहे। इमाम साहब हुन खां पुछो त भाउ इहो ॿुधाए त फलाणी कुंड ते जेको माण्हू वेठो हुयो, या फलाणी कुंड ते फलाणे पासे जेके माण्हू वेठा हुआ, हुनखे कपिड़ा कहिड़ा पातल हुया, कहिड़ी ॻाल्हि ते उहे डिस्कस करे रहिया हुआ ऐं छा छा थी रहियो मस्जिद में? त छोकिरे चयो, साईं मुंहिंजो ख़्यालु त गिलास में हुयो, मां त गिलास खे पे ॾिठो, मुंहिंजो त उन्हनि ॾांहुं ध्यानु न हुयो, मां त गिलास में नज़र हुई त मथां छुलकी किरे। इमाम साहब फरमायो त बाबा, जॾहिं तव्हां मस्जिद में अचो था त तव्हां इहो न ॾिसो त ॿिया माण्हू छा पिया कनि, तव्हां पंहिंजी इबादत में अची मसरूफ़ थियो। जेको नमाज़ पढ़णु थो अचे त उनजो ॿिए पासे ध्यानु हुजण ई न खपे, ॿिए पासे माण्हू छो ॾिसे। तव्हां सजदो कयो त तव्हांजो ध्यानु पंहिंजी इबादत में हुजे, अलाह साईं जे तरफ़ हुजे। सो दोस्तों, इन जो मक़सदु इहो कोन्हे त मस्जिद में ॿिया माण्हू जेको वणनि सो कनि पिया। मस्जिद जो तक़दुस बेपामाल थो थिए। मस्जिद में त तव्हां वॾे आवाज़ में ॻाल्हाए नथा सघो, मस्जिद में त तव्हांखे वॾे आवाज़ में खंघण जी इजाज़त कोन्हे का, मस्जिद में वॾियूं छिकूं ॾियण जी इजाज़त कोन्हे, उनजे लाइ बि तव्हांखे नकु पंहिंजो बंदि करिणो आहे। त मस्जिद जो तक़दुस जो जेको ख़्यालु आहे उहो असां सभिनी जे मथां फ़र्ज़ु आहे। असां ॾिसंदा आहियूं त वाक़ई असांजा माण्हू जेके आहिनि इन तरह जूं गुफ़्तगू कंदा आहिनि, मोबाइलनि जूं रिंगटोन खुलियूं पियूं हूंदियूं आहिनि, इहे मस्जिद जे तक़दुस जे ख़िलाफ़ु आहिनि। इन जे करे इन्हनि शयुनि जो ख़्यालु रखणु घुरिजे। पर ॿिया माण्हू छा पिया कनि, असांखे इन शइ जो ख़्यालु रखणु घुरिजे त असां उन्हनि ॾांहुं ध्यानु न ॾियूं। ऐं मस्जिद में असां जॾहिं नमाज़ पढ़ण जे लाइ दाख़िल थियूं था त असां पंहिंजे रब जे हुज़ूर पेश थियण जे लाइ अची रहिया आहियूं ऐं असांजो ध्यानु पूरो पंहिंजे रब में हुजणु खपे, सजदे में हुजणु खपे, इबादत में हुजणु खपे। अलाह ताला असांखे सही तरह सां इबादत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं असांजे सजदनि मंझां अलाह ताला असांखे लुत्फ़ अंदोज़ थियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अलाह ताला असांजा निमाणा सजदा क़बूल फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन या रब्बल आलमीन। दोस्तों, जेकॾहिं वीडियो तव्हांखे वणी हुजे त कोशिशि कजो त ॿियनि दोस्तनि सां बि शेयर करियो। थी सघे थो त कोई सुठी तरह सां नमाज़ पढ़े त उनजो सवाबु असांखे बि थींदो, तव्हांखे बि थींदो। ईंदड़ वीडियो ताईं अवां जो पंहिंजो मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़ो अवां खां इजाज़त पियो वठे।
पंहिंजे दुआनि में यादि रखिजो। मोकिलाइणी कोन्हे का, सदाईं गॾु ई गॾु। अल्लाह भाई।